नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मीरवा खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मीरवा में क़बूल कम्युनिकेशन मीरस कॉलोनी में राति देर सां दुकान जी छत तोड़े मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म चोरी करे आसानी सां फ़रार थी विया। अहिड़ो इतला मीरवा थाणे ते ॾिनो वियो, जंहिं बाद मीरवा पुलिस जाइ वारदात ते पहुची करे निशानियूं गॾु करण बाद मीरवा पुलिस पारां चोरी कंदड़नि जी जांच पड़ताल जारी कई है। इन मौके ते दुकानदार मक़बूल मोहम्मद जोगी साफ़िन खे ॿुधाईंदे चयो आहे त मां सुबुह सां दुकान खोलियमि त दुकान जी छित टुटल हुई। हिन चयो आहे त 5 टच स्क्रीन मोबाइल, 6 कीपैड मोबाइल, 9000 रोक रक़म ऐं ॿियो सामान चोर खणी आसानी सां फ़रार थी विया। असीं आला हुकाम IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो करियूं था त दुकान मां चोरी थियल सामान ऐं रोक रक़म वापसि कराए ॾिनी वञे। चोरी में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।